अस्सलाम वालेकुम। सुबह जा थियनि 11। लाइट सुबह का बंद आहे। मां इफ़रान वञनि था घर खां ॿाहिरि। सो इहा मुंहिंजी अॼु जे व्लॉग जी इब्तिदा आहे। कुझु दवाऊं खपनि ऐं कुझु ग्रॉसरी थोरी घणी शयूं खपनि। सो उहे वठण जे लाइ असां वञूं था ॿाहिरि। ऐं सुबुह खां लाइट बंदि आहे, इन लाइ मां घर जो ॿियो कोई कमु न करे सघी आहियां। माई आई कमु करे हली वई ऐं हाणे असां निकिता आहियूं ॿाहिरि। सो अगरि ॿाहिरि का रिकॉर्डिंग थी सघी त कंदमि, न थी सघी त बसि इहो एतिरो ई हूंदो ॿाहिरां जो सीन। टाइम थियो 2:30 ऐं असां ॿाहिरां थी आयासीं। उन खां पोइ लाइट आई, कुझु कलाक हुई, वरी हली वई। तो हाणे मां बीठी आहियां, लंच थी ठाहियां ऐं अॼु मां पचाईंदमि मिक्स भाॼियुनि जी बिरयानी। मुंहिंजी मोस्ट फेवरेट बिरयानी आहे। अञा मटर छिलणा आहिनि मूंखे। पालक मूं वटि बॉइल थियल हुई, उहा कढी आहे। ऐं जेकॾहिं तव्हां ॾिसणु चाहियो मिक्स भाॼीअ जो पुलाउ ऐं मिक्स भाॼी जी बिरयानी, त मुंहिंजी प्लेलिस्ट चेक कयो, राइस रेसिपीज़। उन में तव्हांखे ॾाढियूं मज़े मज़े जूं चांवरनि जूं तरकीबूं मिली वेंदियूं। सो हीअ हाणे कमु थींदो रहंदो, लंच ठहंदो। लाइट हाणे केॾी महिल बि आई, कुझु चई नथो सघिजे, पर मुंहिंजो इहो कम जो सिलसिलो जारी आहे। ऐं अॻियां ॾिसां त हिन अॼु जे ब्लॉग में तव्हां सां ॿियो मां छा छा शेयर करे थी सघां। 5:15 थिया आहिनि ऐं 3 पहिरीं नमाज़ पढ़ी वरिती आहे। सॼो ॾींहुं लाइट अॼु बसि हुई कोन ऐं 4:30 बजे आई आहे। उन ॾींहुं मूं तव्हां सां ग्लास जा जेके आहिनि जैकेट्स शेयर कया आर वारा, त मां तव्हांखे चयो त कुझु ॿियूं शयूं बि मूंखे मिलियूं आहिनि। सो मूंखे मिलियो ही पंहिंजो चश्मे जो कवर। मुंहिंजा इलाही वॾा सन ग्लासिस हूंदा हुआ, त उनजो कोई कवर बाज़ारि में मिले न पियो, त मूं ही कवर पाण ठाहियो। इन किताब मां इहो गुल मूं ॾिठो। हाणे तव्हां ॾिसो त हिन गुल में ऐं उन गुल में केतिरो फ़र्क़ु आहे। हितां ॾिसी मां एम्ब्रॉयडरी कयो हिन ते। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सिबंदी मां पाण ई आहियां शयूं। सो हीअ मूंखे मिलियो त अचानक मूंखे ॾाढी ख़ुशी थी। भले मां यूज़ कयां या न कयां, पर इहे शयूं रखी करे हिकिड़ो अलॻि ई मज़ो हूंदो आहे। त तव्हां ॾिसो त इहे कीअं आहे, हिकु जहिड़ो आहे न, लॻे थो साॻियो। ऐं उनखां सवाइ वरी कुझु ॿियूं शयूं मूंखे मिलियो। ही पंहिंजो टिशू पेपर रखण जो टिशू पेपर होल्डर। ऐं हीअ हिकिड़ी किट हुई मेकअप जी। अञा ताईं लिपस्टिक जो हिकिड़ो दाग अथसि, ॿिया बि दाग अथसि, मां धोतो न आहे, मेरो आहे। ऐं हीअ हिकिड़ी मुंहिंजी ही पाउच डोरीअ सां। सो हाणे मां इहे तव्हांखे ॾेखारियां थी 3 शयूं, त मां किथां ॾिसी ठाहियूं। इहे मां हिन किताब मां ॾिसी ठाहियूं। हिकिड़ो मिंट, ठीकु आहे। सो तव्हां ॾिसो ही वारो वॾो वारो ऐं ही नंढो वारो टिशू पेपर होल्डर ऐं ही मुंहिंजो पाउच कीअं आहे। त इहे मुंहिंजा हमेशह खां शौक़ु रहिया आहिनि। ही बि कमु मुंहिंजो कोई 20-22 साल पुराणो हूंदो, अञा मथे हूंदो, घटि न हूंदो। सो ईअं काफ़ी सारी शयूं मां किताबनि मां ठाहींदी रही आहियां। ऐं ईअं न आहे त किताब वठां थी बसि शौक़ु आहे मां रखी छॾियमि वठी, न, उन्हनि खे मां पूरो इस्तेमालु कंदी आहियां। ऐं इहो तव्हांजे साम्हूं आहे ऐं मूंखे तव्हांजी राय ज़रूरु खपंदी त हिननि में ॾिसो कलर्स ऐं धागनि जा शेड ऐं सभु तक़रीबन मूं जेतिरो थी सघियो आहे, जेतिरो पॉसिबल हूंदो आहे, त मां साॻियो इस्तेमालु कंदी आहियां। ऐं हीअ पाउच मुंहिंजो इलाही सारो यूज़ थियल आहे। ट्रेवल में या किथे बि वेंदासीं त हिन में मां पंहिंजे मेकअप जूं नंढियूं नंढियूं शयूं विझंदी हुअमि। ऐं हीअ पोटली बि, हीअ पाउच बि मुंहिंजो ईअं ई यूज़ थियल आहे। टिशू ही वारो वधीक यूज़ थियल आहे मुंहिंजो। मां अक्सर पर्स में टिशू पेपर्स फोल्ड करे हिन में विझी छॾींदी हुअमि, त इहो मुंहिंजो जेको आहे इस्तेमालु थियल घणो आहे। सो हीअ शयूं मूंखां बिल्कुलु विसरियल हुयूं, त उन ॾींहुं जेको मूं कबट जो खानो साफ़ु कयो, त जेको ख़ज़ानो मुंहिंजो निकितो उन में इहो ख़ज़ानो बि हुयो। सो मूंखे तव्हांजे राय जो इंतज़ारु रहंदो
ऐं उनखां सवाइ बि मां कुझु शयूं भरियूं आहिनि, ॾिसां थी ॻोल्हे वठां त तव्हां सां शेयर कयां थी। ही कुशन मूं वटि भरियल पिया आहिनि, अञा ताईं सिबिया न आहिनि। सोचियो हुअमि त मुंहिंजी धीअनि मां कंहिंजी शादी थींदी त उनजे ॾाज में ॾींदमि, पर मां उन टाइम ते बि सुगन जी शादीअ ते बि तयारु न करे सघियमि, सो अञा ताईं पिया आहिनि ऐं लॻे ईअं ई त मां पंहिंजे घर में इस्तेमालु कंदमि। सो ही जॾहिं बि सिबिया, जॾहिं बि कढंदमि लाज़मी तव्हां सां शेयर थींदा ही पिक्चर्स, 3 पिक्चर्स मुंहिंजूं भरियल आहिनि हिन मां, जंहिंमां हिन जी हिन महिल जेको शीशो भॼी पियो आहे, मां हुन में ॿियो न विझरायो आहे, त इहा नाहे लॻियल भिति ते। ऐं बाक़ी ही 2 मथे ॾाकण में जेको ज़ख़ीरो तव्हां ॾिसंदव, इन में इहे बि लॻियल आहिनि, मथे बिल्कुलु नंढड़ियूं तस्वीरूं आहिनि। त इहे जेॾे शौक़ सां मां किताब वठंदी रही आहियां न, एॾे ई शौक़ सां मां इन्हनि मां कमु बि कंदी रही आहियां। ऐं ईअं न आहे त मूं बसि वरिता ऐं पोइ रखी छॾिया। हिन ते प्राइस बि नज़र अचे थी 149 रुपया। ऐं ऑन्डोरी जा बुक्स, ही ऑन्डोरी कंपनी आहे, हिन ते पूरो तव्हांखे नज़र ईंदो। तव्हां इहे सर्च कयो हाणे बि त हिननि जा किताब इलाही महांगा हूंदा आहिनि, पर छा त हिननि जा डिज़ाइन आहिनि, वैराइटी आहे। ऐं तव्हां ॾिसो ही छा शयूं हे सेखारनि था। ही सॼो कैनवस भरियल आहे, क्रॉस स्टिच। ही ॾिसो, ही हथ जो कचो भर्त, जीअं आम कपिड़े ते भरण वारो, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा टाका। ऐं उनजो बैक साइड मां तव्हांखे ॾेखारियां थी, हीअं हूंदो आहे। हिन जा ओरिजिनल पैटर्न ॾिनल हूंदा आहिनि ऐं पूरी डिटेल हिन में लिखियल हूंदी आहे, हर शइ जी सिलाई जो मार्जन, उन जा डायग्राम, सभु कुझु तव्हां ॾिसी सघो था केॾो ज़बरदस्त आहे। सो ऑन्डोरी महांगा बुक्स पर बेस्ट। तव्हां ॾिसो, ही तव्हां आराम सां ट्रेस करे सघजनि था डिज़ाइन। ऐं मुंहिंजो फेवरेट इहो भर्त आहे ऐं ही शयूं मुंहिंजूं प्यारियूं ठहियल आहिनि। हिन महिल टाइम थियो आहे 8:30 राति जा। अॼु सॼो ॾींहुं लाइट न हुई, कलाक अधु कलाक आई, उनखां पोइ हली वई। सांझे जी निमाज़ पिया पढ़ूं, उन महिल हली वई ऐं कुझु कमु न करे सघी आहियां मां। हा, जीअं लंच ठाहियो, डिनर ठाहियोसीं, घर जा अहिड़ा कम थींदा रहिया जेके रेगुलर आहिनि, रूटीन जा। ईअं न आहे त लाइट वञे थी त असां वेही था रहूं चुप करे, पर कुझु क्रिएटिव न थी सघियो, कुझु अहिड़ो न थी सघियो जो मां वीडियो ठाहियां तव्हां सां शेयर कयां। ऐं उनखां अलावा ही मां जेको पंहिंजो किताबु तव्हां सां शेयर कयो, जेके शयूं मां ठाहियूं तव्हांखे ज़रूरु वणियूं हूंदियूं, उहे ॿुधाइजो। ऐं हींअर लाइट आई त कुझु कमेंट्स पढ़ियमि, उन में अदा ग़ुलाम सरवर मुंहिंजूं वीडियोस ॾिसे थो ऐं पंहिंजी धीअ जो हिकिड़ो भर्त भरियल बि उहो मूंसां शेयर कयईं फ़ोटो। उन सजेशन ॾिनी आहे त मां कुझु टोटका बि कंहिं बि तरह जा प्लांट्स सां रिलेटेड या सिलाई कढ़ाई जा या घर जा जेके आम, हालांकि उहे चाहिनि था त मां हिकिड़ो को न को टोटको बि रोज़ु शेयर कयां। मूंखे आइडिया इहा तजवीज़ सुठी लॻी। हालांकि मां हिन टोटकनि ते 2 कंटिन्यू प्रोग्राम फ्राइडे जा लाइव करे चुकी आहियां। सो ऐं हिन महिल बि यकीन कयो त मां हीअ जेको रिकॉर्डिंग थी कयां, 8:30 थिया आहिनि, कलाक खां पोइ तव्हां हीअ रिकॉर्डिंग ॾिसी सघंदव। त मां ॾियां थी त लाइट न हली वञे, त मां चाहियां थी जेतिरो बि अॼु जो नंढिड़ो व्लॉग ठही सघियो आहे, छो त बिजली न आहे त बसि असां हलूं ई बिजलीअ ते था न, त जेतिरो बि ठही सघियो आहे नंढो, उहो मां तव्हां सां ज़रूरु शेयर करे वठां। ऐं हिकिड़ो मां ॿियो किताबु तव्हां सां शेयर कयां थी। इन किताब जी बि हिकिड़ी नंढड़ी स्टोरी आहे ऐं उन मां ई मां को न को टोटको बि अॼु तव्हां सां शेयर कयां थी। सो आईंदा तव्हां बि मूंखे ॿुधायो त इहा तजवीज़ तव्हांखे कीअं थी लॻे, त का बि हिकिड़ी टिप, को बि हिकिड़ो टोटको मां तव्हां सां रोज़ु शेयर कयां, रोज़ वारे व्लॉग में हिकिड़ो हुजे इहो बि, ठीकु आहे। सो अॼु जो टोटको बि तव्हां सां शेयर कंदमि ऐं पहिरियों मां तव्हांखे उहो किताबु ॾेखारे थी वठां। हीअ आहे मुंहिंजो किताबु, हिन जो टॉपिक आहे 10,001 हिंट्स एंड टिप्स फॉर द होम। ऐं हिन जे मथां तव्हां डिटेल ॾिसो था, रिमूविंग स्टेन्स, कवरिंग वॉल्स, क्लीनिंग, हेल्थ एंड सेफ्टी ऐं वग़ैरह वग़ैरह। त घर जे मुतालिक़ ही इन किताब में ही 10,001 टिप्स ऐं टोटका, जेके असां सिंधीअ में टोटका चवंदासीं, उहे ॾिनल आहिनि। हीअ मुंहिंजो बहितरीनु ऐं फेवरेट किताबु आहे। क़ीमत तव्हां हिन ते ॾिसो, हे लिखियलु आहे 250 रुपया, ठीकु आहे। ऐं मुंहिंजे हस्बैंड खे आदत हूंदी आहे हमेशह त किताबनि ते नाला लिखंदो, शहर जो नालो ज़रूरु लिखंदो, डेट बि लिखंदो। हिन ते अलाए छो न लिखी अथई, हीअ हुनजी राइटिंग आहे। ऐं किताब जो नंबर लिखियो अथई 1550 या 1580 आहे। हा, त छो त उहो नंबर्स लिखंदो, त इंग्लिश बुक्स में हिन किताब जो नंबर असां वटि इहो हुयो। सो हिन किताब मां मूं ॾाढो कुझु सिखियो। हीअ इलाही साल पुराणो किताबु आहे ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त असां हैदराबाद में रहंदा हुआसीं ऐं असां संडे बाज़ारि ईंदा रहंदा हुआसीं हिते, डिफेंस जेका कराची वारी।
सो उन में हे किताब मूंखे हिकु दफ़ो नज़र आयो त मां सफ़ा दिलो जान सां तव्हां यकीन कयो त मां किताब ते आशिक़ थी पियमि। हे हिन जो इंडेक्स आहे। सो पर हुन क़ीमत मूंखे कोई 700 ॿुधाई, अलाए मूंखे यादि नथो अचे, ॾाढी महांगी क़ीमत ॿुधाई माना। ऐं ॿियो उन महिल छा हुयो त असां सॼी ख़रीदारी करे चुका हुआसीं, आख़िर में मूंखे हीउ किताबु नज़र आयो त उन महिल एतिरा पैसा बि मूं वटि न बचा हुआ। सो मां हुनखे चयो त कुझु घटि कर, त घटि न कयईं, पर मूंखे लॻो त 700 में महांगो हुयो, 700 हुया या अलाए केतिरा हुया। ॿिए दफ़े हुन 500 चया। ॿिए दफ़े सां मतिलबु आहे कोई 6 महीने या साल खां पोइ असां वरी जॾहिं विया हूं संडे बाज़ार, आख़िर फाइनली 3 दफ़े में 3 विज़िट असांजो संडे बाज़ार डिफेंस वारी जो, उन में मूंखे 250 रुपए में मिलियो ऐं सेम ओरिजिनल। उन खां पोइ त 200 में आम पिया मिलनि। हीअ ॿिए हर दफ़े वेंदा हुआसीं त बाज़ार में ॾिठोसीं, पर नकल ही ब्लैक एंड वाइट सादे कागज़ ते हिन जी फ़ोटो कापी, उहा ॾाढी उहा हले पई बाज़ार में। पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह मूंखे ही बहितरीनु किताबु जेको आहे मिली वियो। त मुंहिंजी जेका बुक्स जी कलेक्शन आहे, या मां जेको सिखंदी रही आहियां ज़िंदगी भर में, जेको मूं पिरायो आहे, उन में हिननि किताबनि जो बि वॾो हिसो आहे। ऐं एतिरो त ही लाजवाब किताबु आहे जो किचन खां वठी बाग़ ताईं, ही ॾिसो त आख़िर में हिन में ही प्लांट्स तव्हांखे नज़र ईंदा, पूरो बाग़बानी जे बारे में, उन्हनि जा बीमारियूं, उन्हनि जा इलाज, उन्हनि जो पोखण जो तरीक़ो, ही सॼो गाइड कयो अथऊं। टूल्स, गार्डनिंग टूल्स कहिड़ा कहिड़ा हूंदा आहिनि, ठीकु आहे। त ही हिकिड़ा अहिड़ा किताब आहिनि मूं वटि जेके मुंहिंजे लाइ रहनुमाई जो कमु ॾियनि था। ऐं इहो ई मां चाहियां थी त इन्हनि मां तव्हां सां बि मां कुझु न कुझु शेयर कंदी आई आहियां ऐं कंदी रहंदमि इंशाअल्लाह ज़िंदगी रही त। हाणे हीअ जीअं टॉपिक ॾिसो, मूविंग होम, त यानी शिफ्ट अगरि थियणो हुजे त शिफ्टिंग जे लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं टिप्स आहिनि, कहिड़ो कहिड़ो सामान तव्हांखे खपे पैकिंग जे लाइ, ठीकु आहे न। सो हीउ बहितरीनु हिकिड़ो किताबु आहे। सो मां ॾिसां थी त हिन मां ई अॼु का हिकिड़ी टिप तव्हां सां शेयर करे। सो अॼु जी टिप, अॼु जो टोटको इहो आहे त ॾिसो, जेके पर्दा आहिनि हुक्स वारा, हिकिड़ा अॼुकल्ह रिंग्स वारा था अचनि, पर जेकॾहिं हुक्स वारा पर्दा हुजनि ऐं असां उन्हनि खे लाहे जॾहिं धोईंदा आहियूं त वापसीअ में वरी हुक लॻाइणु असांखे यादि न रहंदो आहे त कहिड़ी कहिड़ी जाइ तां कढियासीं। इन लाइ बहितरु इहो आहे त हुक्स वारा पर्दा जॾहिं लाहियो त पहिरियों कंहिं पर्मनेंट मार्कर सां या नील पॉलिश सां उन जे मथां तव्हां निशान हणी वञो ऐं पोइ हुक कढो, उन कर्टन्स खे धो ऐं वापसि साॻियुनि जाइनि ते तव्हां आराम सां हुक हणी सघंदव। सो अॼु जी इहा टिप हुई जेका मां हिन किताब मां पढ़ी तव्हांजे लाइ। ऐं आईंदा रोज़ानो का न का टिप ज़रूरु शेयर कबी। मूंखे इहो आइडिया ॾाढो वणियो आहे ऐं उमेदु आहे त तव्हांखे बि वणंदो। सो अॼु जो ही नंढिड़ो व्लॉग तव्हांजी नज़र कयां थी, हाज़ुर आहे, तव्हांजी ख़िदमत में पेश कयां थी। उमेदु आहे त क़बूलु पवंदो, छो त लाइट न हुजण जे करे कुझु ख़ासि मां तव्हां सां शेयर न करे सघी आहियां, पर पोइ बि जेके माण्हू मूंखे रोज़ु ॾिसणु चाहिनि था उन्हनि जे लाइ हुयो इहो, ठीकु आहे। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अलाह चाहियो त वरी सुभाणे जे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाही।